अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मुहासबो सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान महराज ज़फ़र। नाज़रीन, जीअं नाले मां ई अवां खे अंदाज़ो थी वियो हूंदो त प्रोग्राम मुहासबो कहिड़ी नोयत जो थी सघे थो, पर पोइ बि थोरो घणो तव्हांखे ॿुधाईंदी हलां त प्रोग्राम मुहासबे में असां कोशिशि कंदासीं त लाइव ऑन कॉल्स तव्हांजा मसला ॿुधूं, तव्हांजी शिकायतूं ॿुधूं ऐं उन्हनि जो ऑन स्पॉट को सोल्यूशन बि कढूं। ऐं इहो प्रोग्राम हाणे वीकली बेस्ड हूंदो। इन में जीअं हिन वीक जेकॾहिं असां तव्हांजी का शिकायत वठूं था ऑनलाइन, त नेक्स्ट वीक अची करे तव्हांखे असां ॿुधाईंदासीं बि त भई तव्हांजी हिन शिकायत जो इहो अज़ालो थी चुको आहे। नाज़रीन, हर डिपार्टमेंट में असां ॿुधंदा रहंदा आहियूं त जी करप्शन आहे, बदउनवानी आहे, बदइंतिज़ामी आहे। इहे सभु सवाल असां कंदा त रहंदा आहियूं, पर इन्हनि जो जवाबु केरु ॾींदो? अहिड़नि ई केतिरनि ई सवालनि जो जवाबु हासिलु करण जे लाइ अॼु असां पंहिंजे स्टूडियोज़ में दावत ॾिनी आहे हाजी मुज़फ़र शुजरा साहब खे, जेके अॼुकल्ह हेड ऑफ डिपार्टमेंट आहिनि एट चीफ मिनिस्टर्स इंस्पेक्शन इंक्वायरीज़ एंड इम्प्लीमेंटेशन टीम जा, और उनखे प्रोग्राम में भलीकार चऊं था। जी सर, वेलकम टू द शो। महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। सर, सभिनी खां पहिरीं त मुंहिंजी शिकायत आहे, ऐं हू इहा आहे त जॾहिं मां CMIT जे बारे में सर्च कयां पई त मूंखे वेबसाइट ते सिंध गवर्नमेंट जी वेबसाइट ते बि का अहिड़ी शइ डिटेल में न मिली। जी महिरबानी तव्हांजी। असांजी जेको मूंखे तक़रीबन 2 साल थिया आहिनि, पर इहा वाक़ई तव्हांजी शिकायत दुरुस्त आहे ऐं नेक्स्ट वीक जॾहिं ईंदुसि त इहा तव्हांजी शिकायत इंशाअल्लाह ताला ख़तमु थी वेंदी ऐं असांजी वेबसाइट जेका CMIT जी हूंदी उहा ज़रूरु हूंदी तव्हां वटि नाज़रीन जे लाइ ऐं तव्हांजे लाइ सभिनी जे लाइ। असांजो कमु इहो आहे त माण्हुनि जी जेका बि आहे शिकायतूं जेके बि अज़ालो थी सघे असां हुनजी कोशिशि कयूं ऐं कोशिशि कई बि आहे असां त इहो अज़ालो थी वञे। माण्हू ग़रीब, असांजा सिंधी माण्हू ॾाढा सुठा माण्हू आहिनि, हद खां वधीक सुठा आहिनि। उन्हनि खे थोरी घणी जेकॾहिं प्यारु ऐं सिक मिलंदी त हू शायदि असांखे उहो सुठो सम्झनि ऐं अलाह जी महिरबानी सां मुंहिंजी जेका टीम आहे उहा करप्शन जे ख़िलाफ़ु तमामु घणो अॻिते थी वई आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 70 करोड़ रुपया असांजी टीम जेका आहे कुझु मास्तरनि खां वठी करे वापसि उन्हनि ख़ज़ाने में जमा कया। 70 करोड़ रुपया हिकु वॾी अमाउंट आहे। हालांकि असां ॿियूं बि एजेंसियूं आहिनि, मिसाल जी ॻाल्हि आहे नैब आहे, उहा वठंदी आहे त उहा पंहिंजा पैसा पंहिंजे जेका 10% या उनजा 5% जेके आहिनि, पर असां प्योरली गवर्नमेंट जो कमु कयूं पिया ऐं अवाम जे लाइ कमु कयूं पिया त जेके जेके अवाम जूं शिकायतूं उन्हनि जो अज़ालो थी सघे ऐं जेको बि कमु हुजे नीट एंड क्लीन ऐं सुठे नमूने सां थी सघे। मां नेक्स्ट क्वेश्चन ते अचां थी, पर पहिरीं नाज़रीन खे ॿुधाईंदा त नाज़रीन स्क्रीन ते हिकिड़ो नंबर बि असांजो अची रहियो आहे जंहिं ते तव्हां असांखे लाइव कॉल करे सघो था ऐं शुजरा साहब वटि पहिरीं शिकायत दर्ज बि कराए सघो था। इहो नंबर आहे 021-34390836। इन ते कॉल करे को बि शिकायत हुजे कंहिं महकमे जे इदारे जे ख़िलाफ़ु हुजे, कंहिं ऑफिसर जे ख़िलाफ़ु, इन्हनि वटि दर्ज कराए सघो था। इन वटि असां कॉलर मौजूदु आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। अदा, तव्हांजो नालो? अदी हज़ूर बख्श खोसा शहदाद कोट मां ॻाल्हायां थो। शहदाद कोट मां। जी अदा, कहिड़ी शिकायत आहे? अदी असांजी शिकायत आहे हिते मार्केट कमेटी मां असांजे अनाज मंडी जो ठीको थियो 28 लाख रुपए में। आवाज़ तव्हांजो घटि पियो अचे। मार्केट कमेटी जो सेक्रेटरी ऐं डिप्टी डायरेक्टर ठेकेदार सां बदल आहिनि ऐं 28 लाख रुपयनि में ठीको थियो आहे। हिन वक़्तु ई उहो कमु दरपदर लॻो पियो आहे। 4थो महीनो आहे, पैसा खाई विया आहिनि। असां वापारी लेबर हाल में उते तंग था थियूं। आबाबदार असां वापारी ॿई उते तंग था थियूं। ठीकु आहे, उनजे लाइ साईं जन खे अर्ज़ु आहे इहो महिरबानी करे अब्दुल भाई साहब, महिरबानी तव्हांजी अदा। ही जेको तव्हांजो ज़िलो कहिड़ो आहे? शहदाद कोट मां कॉल हुई। शहदाद कोट मां कॉल कई अथव? जी जी, शहदाद कोट मां लिखी छॾियो आहे। इंशाअल्लाह ताला नेक्स्ट वीक में वरी तव्हां कॉल कजो ऐं पुछिजो असांखां त असां तव्हांजे हिन शिकायत जो छा कयो आहे ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांखे मोट सुठी मिलंदी। तव्हांखे इंशाअल्लाह ताला असां मायूस न कंदासीं ऐं जेकॾहिं को बि ऑफिसर इन में मुनवस आहे त यकीन करे उनखे मां न छॾींदुसि, चाहे केरु बि हुजे, चाहे कंहिंजो बि सिफ़ारिशी हुजे, उनखे इंशाअल्लाह ताला बख़्शियो न वेंदो। पर तव्हांजी जेकॾहिं लीगल कंप्लेन आहे त। बाक़ी हाणे हिकिड़ी ईअं थींदी आहे त भई माण्हू वेंदे वेंदे चवंदो आहे त भई हीअ थी वियो, हीअं थी वियो। त महिरबानी करे जेकॾहिं मूंखे जेका शिकायत करणी अथव त सच जेका हुजे उहा सची शिकायत कंदो त पोइ तव्हांजो अज़ालो बि जल्द थी वेंदो इंशाअल्लाह ताला।
अच्छा सर, तव्हां वटि माण्हू कहिड़े क़िस्म जी कंप्लेंट्स दर्ज कराए सघनि था? सिर्फ़ु तालीम सिहत जो ई खातो आहे या रोड थी सघे थो, कंस्ट्रक्शन सां रिलेटेड काई बि शिकायत थी सघे थी? मुंहिंजी जेका चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम आहे उहा पूरे 58 डिपार्टमेंट ते कंट्रोल मतिलबु उनखां पुछी सघे थी, उनखां उनजो अज़ालो करे सघे थी, सवाइ चीफ मिनिस्टर ऐं चीफ सेक्रेटरी जे। त उहो चीफ मिनिस्टर ऐं चीफ सेक्रेटरी जेके आहिनि असांजा उहे आहिनि, असां उनखे रिपोर्ट कंदा आहियूं। बाक़ी अदरवाइज़ ऑल सेक्रेटरीज़, ऑल IG DIGs, ऑल SPs, ऑल रोड्स वारा, बिल्डिंग्स वारा, पाणी वारा, जंहिंजी बि जेका कंहिं माण्हू जी शिकायत आहे, जीअं हाणे खोसे साहिबु शिकायत कई आहे, मां नोट कई आहे, पर अव्हां जी बि शिकायत उहा बि नोट कई आहे। इंशा ताला उहो उन जो कमु कंदासीं ऐं कमु कयूं था पिया। ईअं न आहे त हीअ जेके मां 70 लख जेके ॿुधाइनि त सिर्फ़ु टीचरनि खां वरिता आहिनि, पर हुन में गॾु इरिगेशन वारा बि आहिनि, उन सां गॾु पुलिस बि आहे, उन सां गॾु ॿिया बि इलाही महकमनि जा माण्हू आहिनि। ट्रेज़री सां ट्रेज़रार थींदो आहे डिस्ट्रिक्ट जो, जी उहो डिस्ट्रिक्ट जो ट्रेज़रार एॾो वॾो माण्हू थी थो वञे जो जंहिंखे वणेसि, कंहिंखे 10 रुपया ॾे, कंहिंखे 20 रुपया ॾे, कंहिंखे 50 रुपया ॾे, सही। त उन जी को पुछा ॻाछा कोन्हे। हाणे असांजी टीम जी विजिलेंस खां पोइ हाणे ट्रेज़रार बि ख़ाइफ़ आहिनि त मथां चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम अची वञे, ऐं जेकॾहिं आई त पोइ उहो न छॾींदा, छो जो दुनिया में सिंध में इहा आलम अशकार ॻाल्हि आहे त जेकॾहिं को मां वटि आयो त को सोचे नथो सघे त पोइ पैसो कंहिंखां उनखां वरितो वेंदो। सर, तव्हांजी ॻाल्हि खे मां हिते कट कंदमि। कॉलर आहिनि, कॉल वठी था वठूं। जी अस्सलाम वालेकुम। हेलो, कॉल ड्रॉप थी वई आहे। ॿीहर कॉल खे जंहिं बि कॉल कई आहे त जीअं सर वटि तव्हांजी शिकायत दर्ज थी सघे ऐं तव्हांजी शिकायत जो अज़ालो बि थी सघे। अच्छा सर, 2 साल थी विया आहिनि तव्हांजे हिन डिपार्टमेंट खे क़ाइमु थिए, पर जीअं मूंखे इन्फॉर्मेशन न मिली त तीअं ॿियनि खे बि ख़बर न पई हूंदी त अहिड़ो को डिपार्टमेंट आहे जेको इंस्पेक्शन करे थो पियो, एॾी कड़ी नज़र रखी वेठो आहे सभिनी जी कारकर्दगी ते, इन्हनि शयुनि ते। कीअं तव्हां वटि अञा ताईं केतिरी कंप्लेंट्स तव्हांखे मौसूल थियूं आहिनि ऐं उन्हनि जो कीअं अज़ालो थियो आहे? असांजो बेसिकली चीफ मिनिस्टर साहिबु असांखे मोकिलींदो आहे कंप्लेंट्स जंहिंजूं हूंदियूं आहिनि उहे हूंदा, प्लस मां बि जिते जिते के माण्हू कंप्लेंट कंदा आहिनि पोइ उन कंप्लेंट मां पाण ॿुधो आहियां, उनखे पंहिंजे 8 मेंबर्स आहिनि, असां उनखे फॉरवर्ड कंदो आहियां। जीअं हेल्थ जो मेंबर आहे को, असांजो उनखे फॉरवर्ड कंदा आहियूं, जेकॾहिं एजुकेशन जो आहे त उनखे फॉरवर्ड कंदा आहियूं, ऐं असांजो विरहायल आहिनि कुझु पार्ट्स उन्हनि खे, ऐं प्लस असांजो इंजीनियरिंग सेक्शन आहे जंहिंमें चीफ इंजीनियर आहे ऐं असिस्टेंट इंजीनियर 2-3 आहिनि, उहे बि रखिया अथसि, उहे बि वेंदा आहिनि। पर मां तव्हांजे मार्फत ई ॿुधाइणु चाहियां थो त जेकॾहिं को मुंहिंजी चीफ मिनिस्टर इंस्पेक्शन टीम में बि का ग़लती हुजे त को माण्हू उहो चई सघे थो उहो बि निशानदेही उन ग़लती जी बि करे सघे थो। कॉलर कॉलर आहिनि सर असां वटि। जी अस्सलाम वालेकुम। जी अदा, केरु ॻाल्हाइनि पिया ऐं कहिड़े शहर मां? इमदाद जरवार। जी, किथां ॻाल्हायो पिया अदा? जी, टीवी जो आवाज़ अदा अगरि जेकॾहिं बंदि कंदव त तव्हांजी आवाज़ असां ताईं क्लियर पहुचंदी। अदी आऊं टंडे जान मोहम्मद जे साइट मंझां जी जी 25,000 मोरी सां ॻाल्हायां थो। जी अदा, कहिड़ी शिकायत या कहिड़ो मसइलो आहे? मुंहिंजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। जी, असांजी बाराड़ी में डिस्पेंसरी आहे जी, जेका PPHI वारी हैंडओवर थियल आहे, वो बंद आहे? डिस्पेंसरी बंद पियल आहे? न हले पई। अच्छा, हा हलंदड़ आहे। जी, उन जी। जी बाउंड्री वॉल जूं दीवारूं किरी वियूं आहिनि, ठीक ठीक, ऐं हुन जे लाइ रिपेयर कराई वञे त वधीक बहितर रहंदो। ठीक आहे। टंडे जान मोहम्मद में जी, टने जाम ये टंडो जान मोहम्मद जे साइड में सही ॻोठ आहे। साइड में ॻोठ आहे। ॻोठ जो को नालो अदा? ॻोठ जो नालो आहे आदि 25,000 मोरी जो नालो स्टाफ आहे हिकिड़ो। 25,000 मोरी। ठीक आहे अदा, जी। थैंक यू अदा, तव्हांजी शिकायत सर लिखी वरिती आहे। जी सर। साईं महिरबानी जरवार साहब। इंशाअल्लाह ताला ही तव्हांखे नेक्स्ट वीक में हिन जो जवाबु ॾींदासीं त इहे अस्पताल जी जेका आहे छो न बाउंड्री वॉल ठही आहे, ऐं काफ़ी अहिड़ियूं असांजूं गवर्नमेंट जे प्रोजेक्ट्स आहिनि जंहिंमें बाउंड्री वॉल ठाहियूं कोन्हनि ऐं ठहियल आहिनि त हू किरी वियूं आहिनि लेकिन मुरम्मत ॿीहर कान ठाहिनि थी आहे। पवंदा। जीअं असांजे DHQ डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर हॉस्पिटल जो हुन में पहिरियों बाउंड्री वॉल इंजीनियर रखी कोन हुई, उफ, पोइ असां हुनखे चयोसीं भाई हीअ छा कयो अथव तव्हां,
जी हिन में बाउंड्री वॉल त रखणु खपे ऐं माण्हू बाउंड्री वॉल खां सवाइ कीअं थींदो त पोइ हुन में एडिशनल हुन में बाउंड्री वॉल रखी वई ठीकु हिन सां गवर्नमेंट जूं काफ़ी ॾिठियूं ख़ासि करे स्कूल ऐं अस्पतालूं जंहिंजो बाउंड्री वॉल हमेशह किरियल हूंदी आहे ऐं बाउंड्री वॉल खे को ॾिसण वारो कोई कोन हूंदो आहे हाणे इहा सुठी ॻाल्हि थी आहे त तव्हांजी महिरबानी ख़ासि करे मां डॉक्टर साहिब जो थोरातो आहियां जन हीउ प्रोग्राम कयो आहे ऐं इन प्रोग्राम में असांखे घटि में घटि इहा ख़बर पवंदी त कहिड़े शहर में कहिड़ी कमी आहे छो जो नंढा नंढा शहर जेके ॻोठाणनि जा थियनि था नंढा ॻोठ थियनि था हू मोस्टली नज़रअंदाज उहे नज़रअंदाज थियनि था पिया असां वॾनि शहरनि में त बिल्कुलु वेंदा आहियूं डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर में वेंदा आहियूं उन्हनि जी रिपोर्टां वठंदा आहियूं पर जेकॾहिं साईं हीअ 25,000 मोरी जी ॻाल्हि कई आहे त इहो नंढो ॻोठु हूंदो ज़ाहिर आहे ऐं नंढो ॻोठु हूंदो त पोइ हुन में डिस्पेंसरी जी भित किरियल आहे त पोइ केरु ॾिसंदो जेकॾहिं को ॾिसण वारो कोन्हे त पोइ ॻोठाणनि खे हाणे असां इन उमेद यकीन सां गॾु इहो प्रोग्राम कयो आहे त हाणे इन्हनि सभिनी मसइलनि जो यकीनन को न को हल तव्हां ज़रूरु कढी ॾींदो कॉलर आहिनि असां सां गॾु जी अस्सलाम वालेकुम अजी असां ओल्ड जी जी अदा नालो तव्हांजो मुंहिंजो नालो अजी ज़िक्र अली लाखो ज़िक्र अली लाखो किथां था ॻाल्हायो अदा ॻोठ जो नालो ॿीहर ॿुधाइजो अदा वॾो ॻोठ लाखा ठीकु आहे जी अदा कहिड़ी शिकायत आहे आसमान हिकिड़ो वाया आहे रोड हीअ जॾहिं मां नाज़िर हुयमि तॾहिं मां इहो रोड ॾिनो हुनखे रिपेयर जे नाले सां 2 दफ़ा पैसा खाधा विया आहिनि ऐं हुनखे रिपेयर जे नालो ही कहिड़े रोड जी ॻाल्हि कयो पिया त आवाज़ तव्हांजो कटिजे पियो बार बार सर तव्हां पिक करे सघियो इन्हनि जो सवाल छो त आवाज़ कटिजे पियो मूंखे सम्झ में न आयो सवाल अदा जेकॾहिं तव्हां ॿीहर कॉल कंदव त सवाल असां सम्झी सघंदासीं मुंहिंजे ख़्याल में कि रोड जी ॻाल्हि कनि पिया जेके तामीर थियो आहे पर शायदि टुटी वियो आहे या कुझु ईअं ॻाल्हि कनि पिया आवाज़ तव्हांजो कटिजे पियो हिन लाइ असां सही तरह सां पिक न करे सघियासीं अच्छा सर अॼु ही प्रोग्राम जो मक़सदु इहो ई आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हुनि जा मसइला हाणे लाइव तव्हां वठो ॿुधो ऐं उन्हनि खे हल कयो हीअ त उहे मसइला थी विया जेके तव्हां ताईं डायरेक्ट पहुचनि पिया कुझु अहिड़ा मसइला आहिनि कुझु अहिड़ा डिपार्टमेंट्स आहिनि जिन में शायदि वञण जी या ॿुधण जी ज़रूरत ई न आहे उते अंडरस्टूड हिकिड़ी शइ आहे तव्हां ताईं बि डायरेक्टली इनडायरेक्टली ख़बर बि हूंदी तव्हां पाण इन सॼे हुनजो हिसो बि रहिया आहियो त किथे न किथे उहे करप्शन या बदउनवानी या बद इंतिज़ामी जेको असां लफ़्ज़ जो नालो ॾियूं या कुझु बि चऊं थिए पई उन्हनि जो अज़ालो कीअं था कयो तव्हां इहो सही तव्हां चओ था त निगलिजेंस थिए थी पई ऑफिसर्स जेके मनमस्ती कनि था पिया इन जे लाइ मुंहिंजी टीम जेका आहे ख़ासि करे मां पाण हुनजी हाज़िरी चेक कंदो आहियां ठीकु आहे जीअं लास्ट टाइम मां वियुसि KMC में वियुसि सर इन सवाल खे हिते होल्ड कयूं कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि जी अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम सरसार जमाली को के हम गोट पहाड़ खान जमाली बखर जमाली निकल रहा हूं पखर जमाली मां जी अदा जी आऊं चवण चाहिंदुसि त सुप्रीम कोर्ट मां असां सेमिनार मंज़ूर करायो उहो कमु मुकमल कोन थियो असां साईं ऑफिस में वियासीं कराची ऐं साईं फ़ोन ते पुछा कई हुन खां पोइ कुझु अधु कमु थियो त उहो कमु मुकमल न थियो पाणी निकितो ई कोन उहो असांजे घोट खे खाए पियो बनी वारा सभु ख़तमु थी विया उन जे बारे में चयो साईं ॿुधाइणो ऐं ॿी ॻाल्हि त असांजे घोट में स्कूल जो प्राइमरी जी उनजो बिल्डिंग हुई उहा पुराणी हुई उनखे चऊं त इहो ठाहे करे नई बिल्डिंग था ठाहियूं उहो ठाहे करे ॿी बिल्डिंग अधु 2 कमरा ठाहे छॾे विया उहो कमु हुते हाणे ॿार उस में वेठा आहिनि इन जे बारे में साईं अर्ज़ु कंदा आहियूं साईं थोरो हेॾां खां ध्यानु ॾियनि असां बखर जमाली में वेठा हेॾां थोरो ध्यानु ॾियनि साईं मुंहिंजा इहो जेको तव्हांजो ज़िलो कहिड़ो आहे बखर जमाली जी मटियारी ज़िलो तलको नीसदाबाद बखर जमाली कोट पहाड़ खान जमाली मटियारी आस्ते आस्ते ॿुधायो मटियारी ज़िलो तलको नीसदाबाद न्यू सईदाबाद तालको न्यू सईदाबाद जी 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 ठीकु आहे दा ॿिए हफ़्ते तूं वरी अचिजांइ हिन लाइन ते असां तोखे हिन जे लाइ पूरो ॿुधाईंदासीं त बखर जमाली में छा पियो थिए ऐं छो तव्हांजो सिम जो नालो ऐं जेके स्कूल जी तव्हां ॻाल्हि कई छो न ठही आहे इहा तव्हांखे ॿिए दफ़े इंशाअल्लाह ताला डिटेल ॾींदासीं जेकॾहिं का हिंड्रेंस आहे त उहा हिंड्रेंस मां दूरि कराईंदुसि जेकॾहिं का पैसे जो मामिलो आहे त गवर्नमेंट खे मां पंहिंजे तरफ़ां लिखी मोकिलींदुसि ऐं तव्हां बि जेकॾहिं चाहियो त कराची कॾहिं अचो त मुंहिंजी ऑफिस में अची तव्हांखे इन जो लेटर ॾींदासीं त पोइ गॾिजी सॼी कोशिशि कंदासीं त अलाह करे तव्हांजो हीउ मसइलो जेको आहे
सिमा जे नाले जो ऐं स्कूल जो इहो तव्हांजो हल थी वञे। त ही हिकिड़ो स्कूल न आहे, असां इंटीरियर सिंध में वीना वञूं त एतिरा केतिरा ई स्कूल आहिनि जेके बिल्डिंग अध में ठहियल आहे, उन खां पोइ गुम माण्हू गुम जेके ठाहिण वारा हुआ, बिल्डिंग ठही वई आहे त स्टाफ मौजूदु न आहे, स्टाफ आहे त सहूलियतूं मौजूदु न आहिनि। ही त केतिरा ई सारा अहिड़ा स्कूल या हस्पतालूं बि मौजूदु आहिनि, उहो तव्हांजे नॉलेज में हूंदियूं त सही, सर उन्हनि जो कीअं? बिल्कुलु हिन में गवर्नमेंट खे असांजी गवर्नमेंट जॾहिं ईंदी आहे त असां को न को मसइलो अहिड़ो लागू करे छॾींदा आहिनि त असांखे कंहिं वक़्तु न मिले त इहे कंस्ट्रक्शन जो है जेको थी सघे कराए सघो। पहिरियों त 2010 में बोर्ड आई, 2011 में बारिश पई, 2012 में बारिश पई, त असांजी सॼी जेका इन्वेस्टमेंट हुई, असांजी सॼी बजट हुई तक़रीबन हुन ते असां लॻायूं पिया त जीअं माण्हुनि खे सहूलियत मिले। अलाह जी महिरबानी सां माण्हुनि खे काफ़ी सहूलियत मिली ऐं उन खां पोइ बाक़ी हीअ जेको कंस्ट्रक्शन 2013 ताईं न थी सघी, वजह सिर्फ़ु इहा हुई त असांजी जेका सॼी बजट हुई असां लॻाए छॾीसीं पंहिंजो हिन ते बोर्ड मुतासिरीन ते ऐं बारिश जे मुतासिरीन ते। कॉलर आहिनि सर असां सां गॾु। जी अस्सलाम वालेकुम। जी अदा नालो तव्हांजो? अदा नालो अॼु मुंहिंजो ख़ैर मोहम्मद मिर्ज़ाणी, तालुको जिद्दो, ज़िलो मीरपुर ख़ास। अदा थोरो ॿीहर ॿुधाईंदो, थोरो ॾाढे ॿुधाईंदो? जिलो मीरपुर ख़ास, तालुको जिद्दो, ॻोठ राज़ी ख़ान मिर्ज़ाणी, लॻ नओं ॻोठ। जी अदा कहिड़ो मसइलो या शिकायत आहे? मसइलो अॼु इहो असां वटि गर्ल्स प्राइमरी स्कूल आहे बराड़ी में। छा न आहे? 15 साल खां असीं हलाईंदा वॉलंटरी। छा न आहे तव्हांजे? अदा तव्हांजो नालो छा ॿुधायो पंहिंजो भाउ? असांजो नालो ख़ैर मोहम्मद मिर्ज़ाणी। ख़ैर मोहम्मद जसकाणी मिर्ज़ाणी। बिजराणी? मिर्ज़ाणी, मीम रे मिर्ज़ाणी। मिराणी? ख़ैर मिर्ज़ाणी। मोहम्मद मिराणी। ख़ैर मोहम्मद मीराणी। हाँ जी हाँ, ये फिर मसलो असांजो स्कूल आहे राज़ी ख़ान मिर्ज़ाणी, गर्ल्स स्कूल आहे। किथे आहे गर्ल्स स्कूल? असां शिकायत करे करे थकिया तॾहिं मूंखे पंहिंजे असांखे स्टाफ ॾियणी कोन, असां फ्री में ॻोठण था हलायूं उनखे। अदा गर्ल्स स्कूल कहिड़े ॻोठ में आहे? अदा गर्ल्स स्कूल कहिड़े ॻोठ में आहे सर पुछनि पिया? गाज़ी ख़ान मिर्ज़ाणी, गाज़ी ख़ान मिर्ज़ाणी, यूसी फलोवरो, तालुको जिद्दो। हेलो आवाज़ कटिजे पियो। अदा जेकॾहिं तव्हां ॿीहर कॉल करे सघो त सुठो रहंदो, छाकाणि त आवाज़ डिस्ट्रैक्ट थिए पियो, उन में का कुझु शयूं असां पिक करे सघियासीं, कुझु न करे सघियासीं। इन सां गॾु ई हिते प्रोग्राम में वक़्तु थियो ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि अचूं था ऐं वापसि तव्हांजी कॉल्स वठंदासीं ऐं तव्हांजा मसइला ॿुधंदासीं ऐं सर यकीननि हुनजो को न को हल कढंदा। सो स्टे विद अस। जी वर्स प्रोग्राम मुहासबो में अवांखे वीरो ॿीहर भली कार था चऊं। असां ऑनलाइन कंप्लेंट्स वचूं पिया। हाजी मुज़फ़र शुजरा साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके लाइव तव्हांजी शिकायतूं ॿुधनि पिया ऐं ऑन स्पॉट डिसीजन बि वठनि पिया। नेक्स्ट वीक जॾहिं असां ॿीहर ईंदासीं त तव्हांखे ॿुधाईंदासीं त तव्हांजी शिकायतुनि ते केतिरो एक्शन खयों वियो, छा रिज़ल्ट आयो। इन सां गॾु ई असां सां गॾु कॉलर मौजूदु आहिनि, कॉल वठूं था। जी अस्सलाम वालेकुम। जी अदा केरु? अभी मां शहजाद कोट मां ॻाल्हायां थो, मंज़ूर अहमद मुगेरी। मंज़ूर अहमद मुगेरी। जी अदा कहिड़ी शिकायत या मसइलो आहे? शहदाद कोट। हाँ, जिलो कंबर शहजाद कोट। ज़िलो कंबर शहदाद कोट। जी अदा। हाँ, अॼु ये कागज़ खड़ी विया मोहतरमा जे ॾींहुं में ट्रगल में असांजे रेवेन्यू वारनि जा। कहिड़े बारे में ॻाल्हाइणो आहे? हाँ, कागज़ खड़ी विया रेवेन्यू जा। वरी सिंध हुकूमत चयो त कागज़ जमा कयो, ॿिया जेके अथव त जमा कयो, तव्हांखे रिकार्ड सिधो कयूं। छा सड़ी विया आहिनि रेलवे जा? कागज़ सड़ी विया आहिनि। कागज़ असांजा ज़रई ज़मीन जा। अच्छा अच्छा, ज़रई खातो जेको। जी जी। तो उन जे लाइ सिंध गवर्नमेंट हुकुम कयो त कागज़ तव्हां ॿीहर जमा कयो। ठीकु आहे। असां उहे कागज़ तपेदार साहिब जो हे कागज़ खणी आ, हो कागज़ खणी आ, हे खणी आ, आख़िर सभई कागज़ ॾिनासीं। जी। आख़िर वञी मिलियासीं चई त साईं हे पंहिंजो आहे हे त असांजे कंप्यूटर जो ख़र्चो ॾियो, हैदराबाद जो ख़र्चो ॾियो, त पोइ थींदा न त न थींदा। इहे उते जो तपेदार केरु आहे दादा? तपेदार नालो अथव सची ॾिनो मक्सी। सही ॾिनो मक्सी? सची ॾिनो। सखी ॾिनो मक्सी। सचे ॾिनो मक्सी। सखी ॾिनो मक्सी। ठीकु आहे दादा, तव्हांजी शिकायत सर नोट करे वरिती आहे। हाणे सर खां पुछूं था त
छा एक्शन खणंदा? जी सर। अदा महिरबानी मंज़ूर साहब, इंशाल्लाह ताला तव्हांजी इहा शिकायत असां नोट कई आहे। सुभाणे मां पंहिंजी ऑफिस वञी करे इन टपदार खे बि प्लस DC साहिब खे पुछंदुसि तव्हांजो मसइलो, ऐं जेकॾहिं मसइलो किथे रहियल रुकियल आहे त उहा रुकावट दूरि कंदासीं ताकी तव्हां ग़रीबनि खे कुझु न कुझु सहूलियत मिली सघे। ऐं यकीन कयो त अलाह कंदो त तव्हांजे हिन जी शिकायत जो अज़ालो इंशाल्लाह ताला हफ़्ते में थी वेंदो ऐं ॿिए हफ़्ते वरी ईंदासीं तव्हां ख़ुशख़ुरम हूंदा। अच्छा, जिन जे ख़िलाफ़ कंप्लेंट्स अचनि थियूं इन खां अॻु में बि तव्हां वटि आई हूंदियूं, जेके कल्प्रेट्स हूंदा आहिनि जिन ख़िलाफ़ शिकायतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कहिड़ी इंक्वायरी कंदा आहियो तव्हां? घणो करे असां वटि जेके हेठि नंढा ऑफिसर आहिनि उहे करप्शन जी घणी शिकायत अचे थी, ऐं हिकु ॿ माण्हू जेके माण्हुनि खां पैसा वठी भर्तियूं कयूं, जीअं स्पेशल एडुकेशन हुई उन में 294 भर्तियूं थियूं, उनजी असां इन्वेस्टिगेशन कयूं था। पर उनजे इन्वेस्टिगेशन करण सां गॾु असां 3 डायरेक्टरनि ते FIR बि कटाई आहे। हिकिड़ो ॿियो जेको हुनजो ख़ासि कल्पर्ट आहे मोहम्मद अली, उनजे ख़िलाफ़ बि FIR कटाई थिए। ऐं ॿिया जेके बि आहिनि असांजा ज़िम्मेवार, उन्हनि जे ख़िलाफ़ असां लिखंदा आहियूं साईं चीफ मिनिस्टर सिंध खे, उहो एक्शन खणंदो आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे त असां वटि होम सिक्योरिटी जूं कुझु शिकायतूं हुयूं त असां उहो पंहिंजी जेका फाइंडिंग हुई असां चीफ मिनिस्टर साहिब खे ॾिनीसीं। पोइ चीफ मिनिस्टर साहिब पंहिंजी सवाबदी उनजी आहे त हू कंहिंखे सज़ा ॾिए या माफ़ु करे, उहो उनजी मर्ज़ी आहे। पर असां वटि इंसाफ़ु थींदो, असां कंहिंखे बि कंहिंजा बि दुश्मन कोन ऐं कंहिंजे मुखालिफ़ बि कोन। ऐं असांजी जेका फाइंडिंग हूंदी आहे उन में CM साहिबु बिल्कुलु असांजी फाइंडिंग्स खे यकीनी तौर ते सम्झी करे ऐं उन ते क़दम खणंदो आहे। ऐं सर क़दम खणंदासीं तॾहिं असांजो सिस्टम साफ़ ऐं शफ़ाफ़ थींदो ऐं तीअं ई माण्हुनि जो एतमाद तव्हां ते या ॿिया जेके इदारा आहिनि उन्हनि ते वधंदो। कॉलर ऐसे सेकेंड मौजूदु आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां गुलाम सर नूंहं पोटो थो अचु पिया खैरपुर ज़िले मां, डेपाज यूनियन तहसील डेपाज जा। जी अदा। मोहम्मद वज़ीर नूंहं पोटो। जी अदा, कहिड़ो मसइलो आहे? असांजे ॻोठ में गर्ल्स स्कूल आहे मोहम्मद वज़ीर नूंहं पोटे जे नाले ते। छा नालो अथसि? मोहम्मद वज़ीर नूंहं पोटो। मोहम्मद वज़ीर नूंहं पोटो। हा, यूनियन कौंसिल डेपाज जा, तालको मीरवा ज़िलो खैरपुर। तालको मीरवा ज़िलो खैरपुर। हा जी, उन स्कूल 87 खां वठी हलंदड़ हो, हाणे 4 साल थिया आहिनि बंदि पियो आहे। 4 सालनि खां बंदि आहे। गर्ल्स स्कूल आहे, 2 टीचरूं तो पघार खणनि थियूं। ठीकु आहे, कुझु पुछणु चाहींदो सर? ठीकु आहे गुलाम सरवर साहिबु, इहो हाणे तव्हांखे ख़बर आहे त असां बायोमेट्रिक सिस्टम शुरू कयो आहे। मास्तरनि जी हाज़िरी जेका आहे पंहिंजे हिते शुरू कई अथसि बायोमेट्रिक ते। जेकॾहिं को इहे मास्तराणियूं 2 नथियूं अचनि त उनजे बायोमेट्रिक ते जेकॾहिं उनजी हाज़िरी रिकॉर्ड न थींदी त उनखे पघार कोन मिलंदी। ऐं इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि थी आहे। पर तव्हांजे इन कोशिशि कंदासीं त हिन स्कूल जी इंफॉर्मेशन वठी करे ऐं तव्हांखे ॾिजे त इहो गर्ल्स स्कूल छो बंदि थियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां 1-2 ॻाल्हियूं कयूं, हिकु चओ त इहो स्कूल बंदि आहे, ॿियो चओ त मास्तराणियूं आहिनि जेके नथियूं अचनि। हाणे या त मास्तराणियूं ईंदियूं हूंदियूं गर्ल्स स्कूल में, छोकिरियूं न हूंदियूं। जेकॾहिं छोकिरियूं आहिनि त पोइ मास्तराणियूं ज़रूरु ईंदियूं हूंदियूं। जेके नथियूं अचनि त पोइ हुनजे ख़िलाफ़ु असां कोशिशि कंदासीं त हुनखे पनिशमेंट ॾियणु। सर, बायोमेट्रिक जी तव्हां ॻाल्हि कई त हू मुंहिंजे ख़्याल में इम्प्लीमेंट त सभिनी जॻहियुनि ते न थी सघे। जीअं चवनि पिया त 4 सालनि खां स्कूल बंदि आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे बंदि आहे त टीचर्स बि नथियूं अचनि ऐं घर वेठे पघार खणनि पियूं। इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। असांजा टीचर्स अलाज साईं सबक़ु ॾींदो उन्हनि खे त हू असांजी क़ौम ते कुझु रहम कनि ऐं अची पढ़ाइनि। पर इहो बायोमेट्रिक हाणे 2 महीना खनि थिया आहिनि जेको शुरू थियो आहे। ऐं हिन में हाणे इहो आहे त तव्हां मोबाइल ते बि उन मास्तर खे चेक करे सघो था त भई मास्तर आयो या मास्तराणी आई या न आई। जेका न ईंदी बायोमेट्रिक ते त उनजी पघार कटींदासीं। इहो जेको सिस्टम आहे जेकॾहिं पूरी सिंध में राज थी वियो त हिकु त गोसड़ू उस्ताद खां जान छुटी वेंदी। हा, ॿियो त जेके अहिड़ा मास्तर साहिबान आहिनि जेके 70 ॾिसो न असांजी सिंध हुकूमत केॾियूं पघार ॾिए थी। 70,000 हिकिड़ो HST टीचर खणे थो। 70,000 पघार एॾी वधीक। उहो छा था कनि त 10,000 में ॿियो मास्तर रखी करे उहो मास्तर उहो स्कूल पढ़ाए त पाण वरी मज़ा था कनि पिया।
50,000 60,000 इहा ई असांजी बदकिस्मती आहे, तॾहिं त असांजी जेका जनरेशन आहे हू अॻिते नथी वधे, बिल्कुलु इहा पढ़ाइण वारा सिंध एतिरा सिंसियर न आहिनि। पंहिंजे पेशे सां कॉलर आहिनि। जी अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। जी अदा, तव्हांजो नालो? हाजी साहब जी साईं तवालकुम सर। हाजी साहब ख़ुशि आहियो? आवाज़ तव्हांजो बिल्कुलि घटि पियो अचे, थोरो ॾाढे ॻाल्हाईंदो? असांजी दुआ आहे त ख़ुदा ताला तव्हांखे चीफ मिनिस्टर करे ईंदड़ वक़्त में तव्हां जीअं एॾो माण्हू खे टाइम ॾियो था ऐं एॾो तव्हां सुठो था। आवाज़ तव्हांजो बिल्कुलु न पियो अचे। नथो अचे भाउ, तुंहिंजो नालो पहिरियों क्लियर कयो, पोइ आवाज़ ॿुधाए कहिड़ो किथां ॻाल्हायो था ज़िले मां, त पोइ हुनजी तव्हांजे जेका शिकायत असां नोट कयूं। कॉल मुंहिंजे ख़्याल में ड्रॉप थी वई आहे, आवाज़ घटि हुई, त ॿीहर अदा कॉल कजो त जीअं तव्हांजी शिकायत असां नोट डाउन करे वठूं। सर, जीअं तव्हां ॿुधायो पिया त 2 सालनि खां इहो डिपार्टमेंट हले थो पियो, त मैकेनिज़म छा आहे तव्हांजे डिपार्टमेंट जे कमु करण जो? असांजो आहे त चीफ मिनिस्टर साहिबु खे जेका इंफॉर्मेशन मिलंदी आहे उहो असांखे हेड फॉरवर्ड कंदो आहे, या अख़बार जी का अहिड़ी ख़बर हुजे जेका चीफ मिनिस्टर साहिबु चए त भई हिन जी इंक्वायरी करे ॾियो त हीअ केतिरे क़दुरु सची आहे या इन में का अहिड़ी ॿी का ॻाल्हि आहे, त पोइ उहा असां जेका कटिंग हूंदी आहे उहा असां वटि ईंदी आहे, पोइ असां हुनजे तहत असां उन ऑफिसरनि खे घुराईंदा आहियूं, चाहे उहो किथां जो बि हुजे, कश्मीर जो हुजे, कंदकोट जो हुजे या जेकाबाद जो हुजे, उन अफ़सर खे घुराईंदा आहियूं, पोइ हुनजो बयानु रिकॉर्ड कराईंदा आहियूं ऐं बयानु रिकॉर्ड करे पोइ उन मां पुछंदा आहियूं त हीअ जेका ख़बर लॻी आहे इन जो कीअं सच आहे या छा आहे, पोइ असां जेका ख़बर पवंदी आहे त हीअ वाक़ई सची आहे या ग़लति आहे, पोइ असां साईं खे चीफ मिनिस्टर साहिब खे लिखी मोकिलींदा, पोइ उहो उन ते एक्शन खणाईंदा, पोइ एक्शन लिखंदा हिन ट्रांसफ़र कयो। जीअं लास्ट टाइम असां उमरकोट वियासीं त उते दवायूं जेके उहे एक्सपायर बि न थियल हुयूं, डिसंबर में एक्सपायर थियणियूं हुयूं, उहे अंदरि हेठि ज़मीन में पूरे छॾियूं। असां रिपोर्ट कईसीं, साईं तंहिं महिल एक्शन कयो ऐं उतां जो DHO जेको बि हुयो उनखे साईं चयो त हिनखे सस्पेंड कयो ऐं ट्रांसफ़र कयोसीं। कॉलर आहिनि असां सां गॾु। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? मोहम्मद मुनवर ॻाल्हायां थो कुबो सईद खान मां। मोहम्मद मुनवर कुबो सईद खान का। जी अदा, छा शिकायत आहे? कुबो सईद खान में तालीम जो निज़ाम डावांडोल लॻो पियो आहे। असांजो SDO जेको आहे ऐं जेके विज़िटर आहिनि उस्ताद खे चेक करण वारा, उहे वञनि ई नथा विज़िट ते। तक़रीबन 80% प्राइमरी स्कूल बंदि लॻा पिया आहिनि ऐं कच्चीपुल में हिकिड़ो स्कूल आहे, हाई स्कूल आहे, उहो बि बंदि लॻो पियो। केतिरे अरसे खां स्कूल बंदि आहिनि अदा? कच्चीपुल हाई स्कूल। केतिरे अरसे खां बंदि आहिनि इहे स्कूल? ये स्कूल तक़रीबन के ईअं सम्झो 3 सालनि खां बंदि आहिनि, के 2 सालनि खां, के महीननि खां बंदि आहिनि। ठीकु आहे। तव्हां ज़िलो कहिड़ो आहे? हेलो मोहम्मद मुनवर साहिबु, तव्हांजो ज़िलो कहिड़ो आहे भाउ? साईं ज़िलो कंबर शहदादकोट साईं। कंबर शहदादकोट। जी तालुको कुबो सईद खान। कंबर शहदादकोट त साईं मसइलनि जो गढ़ थी वियो आहे। सर हिते ख़ासि तवजो ॾियो तव्हां। छा कयूं, बसि मिड़ी हलूं था पिया। ठीकु साईं इहो फी उस्ताद खां 500 रुपया। के उस्ताद डॉक्टर थियूं वेठा आहिनि, ड्यूटी नथा कनि, के उस्ताद राइस मिल था हलाइनि, के दुकान था हलाइनि, के रेडियूं था हलाइनि। तक़रीबन ईअं सम्झो 3-4 उस्ताद दुबई बि वियल अथव साईं। अच्छा। जी अलाह पुजन उहो बिल्कुलु फैल थो साईं। हा, अलाह पुजन। बहरहाल इंशाअल्लाह ताला असां कोशिशि कयूं था त हिननि मास्तरनि खे सज़ा अचे ऐं ॿिए हफ़्ते कंहिंखो 500, कंहिंखो 1000, कंहिंखो 2000 मंथली वठी उहे कमु था हलाइनि साईं। अलाह कंदो हीअ तव्हांजी शिकायत जो अज़ालो कंदासीं। ॿिए हफ़्ते वरी हिन ई ॾींहं ते तव्हां असांखां पुछिजो त तव्हांजो मसइलो छा थियो ऐं इंशाअल्लाह ताला हल करे ॾींदासीं। ठीकु आहे, थैंक यू अदा। सर असां वटि 2-3 मसइला आहिनि, सिहत ऐं तालीम। इन्हनि ॿिनि ते ख़ासि तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। इहे 2 अहिड़ा डिपार्टमेंट आहिनि जिन ते मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे अञा वधीक कड़ी नज़र रखण जी ज़रूरत आहे। तव्हां हिकिड़ी डिपार्टमेंट अञा विसारे छॾी। कहिड़ी डिपार्टमेंट? अहिड़ा सारा आहिनि सर। न, पर जेके इंसान सां लाॻापो रखंदड़ 3 डिपार्टमेंट आहिनि, सिहत, तालीम ऐं ॿियो ही जेको आहे बल्दियात। बल्दियात जो बि निज़ाम जेको आहे उहो सॼो उनजी वाबस्तगी जेका आहे डायरेक्ट अवाम सां आहे। असांजी हुकूमत हाणे इन्हनि ते उहो कयो आहे। असांजो जेको बल्दियात जो मिनिस्टर आहे उहो हाणे माशाल्लाह सुठो आहे, वर्क करे पियो। ऐं हेल्थ जो मिनिस्टर बि तमामु बहितरीनु आहे, ऑनेस्ट माण्हू आहे, उहो बि कमु करे पियो। तालीम में बि हाणे निसार खोड़ सां पाण आहे, पर सेक्रेटरी साहिब बि हुनजी घणी केयर करे पियो।
त हिन अलाह कंदो इहे 3 मसइला थोरो तकलीफ़ ज़रूरु थींदी, थी सघे थो ॾींहं कुझु लॻनि, पर अलाह कंदो इहे 3 असां कोशिशि कंदासीं त माण्हुनि सां लाॻापियल जेके 3 मसइला आहिनि इहे जल्द खां जल्द सुठे नमूने सां कमु कनि त जीअं सर हू जेके हिकिड़ो हूंदो न मथां खां हेठि ताईं चेन हलंदी वेंदी आहे न, तव्हां मथे जेके बि माण्हू वेठा आहियो ही नो डाउट ईमानदारी सां कमु कयो था पिया, हेठां जेको पावर या डिस्ट्रीब्यूट थींदो वेंदो आहे न, हेठां लेवल ते चेन हिकिड़ी हलंदी वेंदी आहे, हेठि ताईं उहा ईमानदारी उहा लॉयलिटी छो न आहे असांजे माण्हुनि में? एक्चुअली छा आहे त विजिलेंस जेका थींदी आहे न, चेक एंड बैलेंस जेको हूंदो आहे उहो शायदि घटि थियो आहे असांजे हिन में, जंहिंजे करे हेठि ऑफिसरनि मनमस्ती कई आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायां ट्रेज़री वारा सभ खां वधीक ख़राबु माण्हू ट्रेज़री वारा आहिनि, छो जो उहे कंहिं बि माण्हू खे हिकिड़े पटेवाले खे उन्हनि 25 लख रुपया ॾेई छॾी GP फंड। हाणे पटेवाले जी वीचारे जी एतिरी क़िस्मत थींदी कोन्हे, पर 25 लख मां बि हुननि वरितो हूंदुसि 8-10 लख पाण ट्रेज़री वारा वरिता, डेफिनेट वरिता हूंदुसि, बाक़ी हुन 15 लख या 10 मिलिया हूंदा हुनखे। हाणे जॾहिं असां हुनखे पकड़ियो अथसि, मरी त ग़रीब पटेवालो हुयो न, सही ट्रेज़री वारनि खां को पुछण ई कोन्हे। मां लास्ट टाइम फाइनेंस जे सेक्रेटरी खे चई आयसि त बाबा जेकॾहिं तव्हां नथा करे सघो त असां खां इंफॉर्मेशन वठो, असां तव्हांखे ॿुधाईंदासीं फिलाणे ज़िले में फिलाणो ट्रेज़रार जेको आहे हीअ हरकतूं करे वियो आहे, पोइ तव्हां हुनखे कढो। हुनखे मां चई आहियां त मुंहिंजी टीम सां हू गॾिजी हलीनि, ताकी हीउ जेको माण्हुनि सां ज़ुल्म आहे, मास्तर वीचारे ख़बर ई कोन्हे हुनजी पघार में इज़ाफ़ो थी वञे, पटेवाले खे ख़बर कोन्हे हुनजी पघार में इज़ाफ़ो थी वञे, त भई इहे कम थियनि था जंहिंजे करे काफ़ी प्रॉब्लम थियनि थियूं, माण्हुनि खे शिकायत थिए। कॉलर आहिनि असां सां गॾु। जी अस्सलाम वालेकुम। हेलो जी अदा, केरु ॻाल्हाइनि पिया? मां इमरान शर पियो ॻाल्हायां नारे तालके मां। इमरान ॻाल्हायो पिया किथां? नारे तालके मां। नारे तालके मां, जी अदा। जी जी, कहिड़ी शिकायत आहे, कहिड़ो मसइलो आहे तव्हांजे इलाइक़े जो? असांजे इलाइक़े जो मसइलो इहो आहे त असांजे नारे तालके में तक़रीबन असांखे 2006 खां वठी असांजूं ज़मीनूं जेके आहिनि से वैरान पियूं आहिनि। ठीकु आहे। ऐं हुन में अर्ज़ु गुजरात हाजी साहब खे इहो करिणो हो त असांजा पका वाटर सेंक्शन SDO तालका वारा उहे डराए ख़तमु करे छॾिया आहिनि। छा करे छॾिया? छा ख़तमु करे छॾिया था? डराए छॾिया अथई ख़तमु करे पका ते। आवाज़ तव्हां पिक करे सघियो सर? आवाज़ बिल्कुलु घटि पियो अचे, त थोरो लाउड ॻाल्हाईंदो? इमरान भाई थोरो ज़ोर सां ॻाल्हाए त सम्झ में अचे। असांजी अर्ज़ु असांखे इहो करिणो आहे त असांजे नारे तालके जी हिकिड़ी माइनर आहे, असांजा पका वाटर सेंक्शन नारे तालके जे SDO अहमद अली शहर उहे डराए छॾिया आहिनि, जेको हाणे तव्हां ॾिसंदव त असां एतिरो ज़ुल्म आहे, असांजी जेके ज़मीनूं आहिनि उहे वैरान पियूं आहिनि ऐं बंजर पियूं आहिनि। इन जे लाइ को एक्शन को लाइ अमल तव्हांखे। SDO कहिड़ो? SDO जो नालो छा ॿुधायव? अहमद अली शहर साईं। अहमद अली शहर। ठीकु आहे इमरान भाउ, इंशाअल्लाह ताला ॿिए हफ़्ते वरी पुछजांइ इहा त तुंहिंजो कमु थियो या न थियो या छा थिए थो। मां इन अहमद अली शर साहिब खे चवंदुसि त तव्हां सां मिले अची ऐं कुझु जेको बि थी सघे तव्हांजी मदद करे, छो जो हीअ तव्हां सां ॾाढी ज़्यादती आहे त तव्हांखे पाणी कोन थो मिले ऐं तव्हांजूं ज़मीनूं जेके आहिनि बर्बादु थी वियूं आहिनि, गैराबाद थी वियूं आहिनि। सो दुआ कयो अलाह खां त अलाह कंदो तव्हांजो हीउ कमु थी वेंदो। ज़रूरु मदद ई त नथा कनि, जेको SDO साहब आहिनि मदद ई त नथा कनि हिननि जी। असल में पेट भरियल आहे न माण्हुनि जो, तमामु घणो पेट भरियल आहे, को विजिलेंस कोन्हे, को पुछाणो कोन्हे। जेकॾहिं अॻे कंहिं ज़माने में ईअं हूंदो, असां जॾहिं नंढा हूंदासीं त चवंदा हुआ त तव्हांजो बेलदार वाक़ुफ़ु अथव। बेलदार एॾो पावरफुल हूंदो जो उहो रस्तो ई न खोलींदो हो बेलदार, चाहे केरु माण्हू। हाणे त सिस्टम ई सॼो धरम भरम थी वियो आहे। अॻे सिस्टम केॾो सुठो हूंदो हद खां वधीक, त माण्हू ख़ुशहाल बि हुया ऐं माण्हू पंहिंजे हुन में तकलीफ़ुनि खां बि बचियल हुया। हाणे जेतिरो असां वटि इहो सहूलियतां मौजूदु थियूं तेतिरो वरी शिकायतूं बि वधी वियूं आहिनि, मसइला बि वधी विया आहिनि। कॉलर आहिनि असां सां गॾु। जी अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी अदा, केरु ॻाल्हाइनि पिया? आउं गुल मोहम्मद शहर पियो ॻाल्हायां हैदराबाद खां। जी अदा, छा शिकायत या मसइलो आहे? असांजो मसइलो इहो आहे त महकमे औक़ाफ़ खाते खां केरु पुछण वारो आहे या कोन्हे। 2-2 महीना पघारूं कोन थियूं थियनि, दरगाहनि जा पैसा खाई विया।
ये माल पिया खाइनि भला, इन्हनि खां केरु पुछण वारो आहे या कोन्हे को? ठीकु आहे, को सवाल आहे सर तव्हांजो हिननि सां? ठीकु आहे अदा गुलमोहन साहब, अलाह कंदो कोशिशि कंदासीं त हिन हफ़्ते तव्हांखे पघार मिली वञे ऐं हिन खाते खां पुछा कबी त भई छो नथा पघारूं ॾियो तव्हां हैदराबाद में। मां अकाफ खे मां विज़िट कयो हुउमि, पाण जी ऑफिस से ठहियल हुई जेका, उन विज़िट कयो हुउमि मां, तव्हांजी हाज़िरी बि ॾिठी, हाज़िरी इलाही घटि हुई ऐं जेकॾहिं पघार नथी मिले त इंशा ताला जल्द कोशिशि कंदासीं तव्हांखे पघार मिले। सर हीअ एॾी मनमानी छो आहे? मतिलबु जॾहिं एॾी इंस्पेक्शन टीम बि ठही वियूं आहिनि, एतिरी विजिलेंस बि आहे ऐं तव्हां बि एॾो सुठो कमु कयो था पिया, उनजे बावजूद बि एॾी मनमानी छो आहे? डपु न आहे या जेके टीम जी अदारा ठहनि था उन्हनि जी शायदि कारकर्दगी एॾी स्ट्रॉन्ग न आहे जो उन्हनि खे भउ थिए त भई असां इहो ग़लति कमु कंदासीं त असांजे ख़िलाफ़ु इंक्वायरी थींदी या पुछाणो थींदो असांखां? हीअ जेको पघार जो मसइलो आहे न, इहो थोरो हिन में सिर्फ़ु औकाफ़ जी ॻाल्हि कोन्हे, ॿियनि बि इलाही खाते हर डिपार्टमेंट जी ॻाल्हि कयूं था असां। उन में पघारूं कोन थियूं मिलनि छो जो हाणे ख़बर न आहे, जेका असांजी बजट ठहंदी आहे 12 महीने में, जेको असां फाइनेंस मिनिस्टर पेश कंदो आहे, उन में त पघारूं असां बिल्कुलु हर माण्हू जो रखंदा आहियूं। हर माण्हू खे पघार जेका हूंदी आहे उहा बजटेड हूंदी आहे। ईअं कोन हूंदो आहे त भई बजट खां अलावा को माण्हू अची वियो, अलावा माण्हू अची वियो त पोइ उनखे पघार कोन मिलंदी, पर जंहिंजी बजट अनाउंस थी वई त भई हीअ बजट आहे उनजी पघार माण्हू जी, त पोइ उनखे पघार मिलंदी आहे। हीअ ॾिसणो पवंदो त हीअ औकाफ़ खाते जो छो पघार कोन मिली आहे, ऐं जेकॾहिं पघार न आहे त मां मिनिस्टर सां बि ॻाल्हाईंदुसि, सेक्रेटरी सां बि ॻाल्हाए करे सुभाणे पोइ ॿिए हफ़्ते तव्हांखे ॿुधाईंदुसि अदा त पघार छो नथी मिले। कॉलर आहिनि असां सां गॾु। जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम बाजी। जी वालेकुम सलाम अदा, नालो तव्हांजो? आदि अब्दुल हफीज़ लाचारी मीरपुर खास हैं। किथां था ॻाल्हायो अदा? आदि मीरपुर खास हैं। मीरपुर ख़ास खां। जी अदा, छा शिकायत या मसइलो? प्रोग्राम तव्हां ॾाढो असांखे पसंदि आहे। असां ग़रीब माण्हू जेको ॻाल्हाए सघूं था तव्हां सां गॾु। जी जी साईं वेठो आहे मुज़फ़र साहब। जी जी। हिन सां हिकिड़ी शिकायत आहे त हीअ असांजो जेको पब्लिक हेल्थ जो हिकिड़ो प्रोग्राम आहे जंहिंमें तलाह ॾिनो हुयो असांखे। छा न ॾिनो? अॼु उहो अधु में पियो आहे। साईं जिन खे असांजो जेको आहे सो हिमायत में थोरो असांजी मदद कर जीअं इहो मुकमल थी वञे। अदा पब्लिक हेल्थ जो प्रोग्राम हो, छा न थियो? अॼु हिकिड़ो पीअण जे पाणी जो तलाह असांखे मिलियो, सो अञा ताईं अधु में पियो आहे। अॼु साल थियो आहे, 1.5 साल थियो आहे। कहिड़े कहिड़े मीरपुर ख़ास शहर में ॿाहिरि में? अॼु मीरपुर ख़ास शहर जी हिकिड़ी यूसी आहे, जिलूरी यूसी, उन में। यूसी कहिड़ी आहे? जिलूरी साईं, जिलूरी। जिलूरी जिलूरी शहर जी आहे, जिलूरी यूसी आहे साईं। गिलोरी में हुते हिकु तलाउ ठहियो, उहो मुकमल न थियो आहे? बिल्कुलु साईं, अधु में पियो आहे साईं। जेकॾहिं तव्हांजी महिरबानी सां इहो प्रोग्राम सुठो तव्हां ॾिनो आहे, असां ग़रीब माण्हू तव्हां सां ॻाल्हाए सघूं था, शिकायत ॾेई सघूं था। जेकॾहिं असांजी का वाह लहो त महिरबानी साईं तव्हांजी। यार असांजी हुकूमत तव्हांजी खादम आहे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। इंशाल्लाह वॾी महिरबानी तव्हांजी। महिरबानी महिरबानी। जी सर, मुंहिंजे ख़्याल में शिकायतूं तव्हां नोट करे वरितियूं आहिनि। हाणे नेक्स्ट वीक असां जॾहिं ईंदासीं त इन ते पहिरीं ॻाल्हाईंदासीं त छा सॉल्यूशन निकितो या छा अपडेट रही, छाकाणि त प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थी रहियो आहे। जी वॾी महिरबानी। नेक्स्ट वीक तव्हां सां ॿीहर इन ई टाइम ते प्रोग्राम में मुलाक़ात थींदी। जी व्यूअर्स, असांजी कोशिशि आहे त हिन प्रोग्राम ज़रिए तव्हांजा मसइला ॿुधी करे ऑन स्पॉट सॉल्यूशन बि करे सघूं ऐं कंहिं हद ताईं कुझु त शिकायतूं घटि थियनि, कुझु त सूर असांजा घटि थियनि। ऐं इन ई उमेद ऐं यकीन सां त मुज़फ़र शुजा साहब जेको कमु कनि था पिया ऐं आईंदा बि अञा इनखे बहितर नमूने कंदा। इन सां गॾु ई पंहिंजी मेज़बान मेराज़ ज़फ़र खे ॾियण इजाज़त। तलाने के पान।